अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त अफगानिस्तान के ख़ारजनि ऐं पाकिस्तान मां कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। अफगान तालिबान जी पुठभराई में असांजे मासूम शहरनि ऐं ॿारनि खे निशानो बणाए पियो वञे। फितनाल ख़वारिज जा जेके ग्रुप अफगानिस्तान मां अचनि था उन्हनि में 70 सैकड़ो अफगानी शामिल आहिनि। इस्लामाबाद में क़ौमी उलमा मशाइख़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त रियासत खां सवाइ केर बि जिहाद जो हुकुम या फतवा नथो ॾेई सघे। रियासत तैयबा ऐं रियासत पाकिस्तान जो पाण में गहरो तालुक़ ऐं हिक जहिड़ाई आहे। ऑपरेशन बुनियाद मरसूस में ख़ुदा ताला जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूस कई। परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो ईरानी हममनसब सां टेलीफोनिक राब्तो, ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में बितरफ़े ताउन जो जाइज़ो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिब टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल में इलाइक़ाई सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार ऐं अवामी राब्तनि खे हथी वठाइण जे अज़म जो इज़हार कयो वियो। रोड़ी वेझो घर मां चोरी जी कोशिश, मज़ामत ते ॿ ॼणा क़तल। दुबर थाणे जी हद ॻोठ डिप्टी सावंत में चोरनि ऐं बाग़ियनि में फायरिंग जी ॾे वठि। चोरनि जी फायरिंग में 2 बाग़िया मुख़्तियार ऐं अब्दुल शकूर सावंत क़तल, हिकु ॼणो ज़ख़्मी। बाग़ियनि जी फायरिंग में हिकु चोर बि मारिजण जा इतला, पुलिस तस्दीक न कई।